नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त हिकु सिंध सकाफ़त जे सिरे हेठि उत्तर सिंध जे नामियारे तालीम इदारे मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल राणीपुर में सकाफ़ती रंग सां रंगजी वियो आहे। उत्तर सिंध जे सभ खां वॾे तइलीमी इदारे मज़हर मॉडल स्कूल राणीपुर में हिकु शानदार सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे, जेको मुसलसल 24 कलाक जारी रहियो, जंहिंमें सिंध जा नामियारा फनकार मंज़ूर सखीराणी, खुशबू लिगारी, सजाद अली ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि टेबलो सकाफ़ती सिंधी ड्रामा डांस परफॉर्मेंस करे वेठलनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त मज़हर मॉडल स्कूल जे सरवाण इंजीनियर गुलाम सरवर मेमन, डॉक्टर अल्ताफ़ मेमन, बखत कलोड़ो, आशिक लाड़क ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दाणी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी सकाफ़त मुहिम जे दड़े खां बि अॻु जी आहे, जेका 1000 सालनि खां जारी आहे ऐं जारी रहंदी। सकाफ़त ॾियारो मल्हाइण सां सिंध जो कर्ज़ लाथो पियो वञे। सिंध सदियुनि खां हिकु प्यार, मोहबत ऐं सूफ़ी अज़म जी शानदार माज़ी सां भरी पई आहे। असांजी सकाफ़ती ॾियारे में अॻिते जी नसलनि जे लाइ हिकु राह हमवार करे मोहबत जो जज़्बो पैदा थी सघे थो। इन चयो आहे त सिंध हिकु सूफ़ियुनि जी धरती आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।